नासरीन अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जंगबंदी में वधीक वाद नथो चाहियां। ईरान जो मामलो वॾे डील सां ख़त्म थी वेंदो। असां ईरान सां मामलनि खे वरी कामयाबी सां संभाले रहिया आहियूं। अमरीकी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे सदर ट्रंप चयो आहे त असां ॻाल्हियुनि में मज़बूत पोज़ीशन में आहियूं। अमरीका ज़रूरत पवण ते फ़ौजी कार्रवाई करण लाइ मुकमल तौर तयार आहे। सदर ट्रंप चयो आहे त ईरान जे मामले में जल्दबाज़ी में फ़ैसिलो न कंदुसि। जेकॾहिं ईरान मुआहिदो करे थो तमाम मज़बूत पोज़ीशन में अची सघे थो। ईरान वटि ॻाल्हियुनि खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। असां ईरान जे बहरिया फ़िज़ाइया ऐं क़यादत खे ख़तमु करे छॾियो आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जंगबंदी में वधीक वाद नथो चाहियां। ईरान जो मामलो वॾे डील सां ख़त्म थी वेंदो। असां ईरान सां मामलनि खे वरी कामयाबी सां संभाले रहिया आहियूं। अमरीकी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे सदर ट्रंप चयो आहे त असां ॻाल्हियुनि में मज़बूत पोज़ीशन में आहियूं। अमरीका ज़रूरत पवण ते फ़ौजी कार्रवाई करण लाइ मुकमल तौर तयार आहे। सदर ट्रंप चयो आहे त ईरान जे मामले में जल्दबाज़ी में फ़ैसिलो न कंदुसि। जेकॾहिं ईरान मुआहिदो करे थो तमाम मज़बूत पोज़ीशन में अची सघे थो। ईरान वटि ॻाल्हियुनि खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। असां ईरान जी बहरिया फ़िज़ाइया ऐं क़यादत खे ख़तमु करे छॾियो आहे।